वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में ज़िक्र कंदासीं अॼु औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। सॼी दुनिया में औरतुनि खे भेटाऊं पेश कयूं वञनि पियूं, ट्रिब्यूट पेश कयो वञे पियो। सिंध में पिणु कराची खां कश्मीर ताईं औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ नंढा वॾा इवेंट्स हलंदड़ आहिनि। सोशल मीडिया ते सिविल सोसाइटी, इंटेलेक्चुअल क्लास अॼु सिंध में बहस करे रहियो आहे त औरतुनि खे बराबरी वारा हक़ मिलणु घुरिजनि। ख़ासि तौर ते सिंध में रीतुनि ऐं रस्मुनि जो मोहताज जेको बणायो वियो आहे औरतुनि खे, उन मां पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे इलाइक़े जी औरतुनि खे कीअं कढिजे, पंहिंजी नियाणियुनि जो मुस्तक़बिल कीअं महफ़ूज़ कजे, इन हवाले सां तफ़सीली तौर ते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहस बि थी रहियो आहे। मीडिया ते, सोशल मीडिया ते अॼु ज़िक्र आहे औरतुनि जो। साल में ही अहिड़ो ॾींहुं आहे जेको सॼी दुनिया में औरतुनि लाइ मल्हायो वेंदो आहे। सिंध में सुठी ॻाल्हि इहा आहे त इन ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हाइण जी रवायत ताज़ो वेझे माज़ी में शुरू थी आहे। इन हवाले सां पाण में ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि असांजी SSP इन्वेस्टिगेशन, बल्कि SP इन्वेस्टिगेशन साउथ कराची ज़िले सां ताल्लुक़ु रखंदड़ ज़ाहिदा परवीन ॼामड़ो साहिबा, जन पंहिंजो प्रोफेशनल कैरियर सिंध पुलिस में शुरू कयो आहे ऐं चटाभेटी वारो इम्तिहान पास करे हींअर उहो सिंध पुलिस जहिड़ी फोर्स खे कमांड करे रहियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम मैडम। जी वालेकुम सलाम। थैंक यू फॉर हैविंग मी ऑन योर शो। महिरबानी मैडम। ही अॼु जेको सॼी सिंध में, सॼी दुनिया में सेलिब्रेट थिए पियो औरतुनि जो ॾींहुं, बदकिस्मती सां सिंध जी जेका औरत आहे, असां वटि ॿाहिराणियुनि में अॼु बि औरतुनि खे, नियाणियुनि खे महरूम रखियो वेंदो रहियो आहे, न रुॻो हक़नि खां पर तालीम खां ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िंदगी जूं ज़रूरी लवाज़मात आहिनि उन्हनि खां असांजी औरत परे आहे। छाकाणि त असां वटि अॼु बि कुधियूं रस्मूं आहिनि, रीतूं आहिनि, कारोकारी आहे, ॿी समाजी अणबराबरी आहे असांजी औरतुनि सां। तव्हां पाण हिकिड़े ॿाहिराड़ी जे बैकग्राउंड सां ताल्लुक़ु रखो पिया ऐं तव्हां पढ़ी स्ट्रगल करे हिन पोज़ीशन ते आया आहियो। तव्हां इन समूरी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो त अॼु असांजी सिंध जी औरत किथे बीठल आहे ऐं कीअं उनखे अॻिते अचण लाइ स्ट्रगल करणु खपे ऐं सोसाइटी उनखे कीअं सपोर्ट करे सघे थी? जी जी बिल्कुलु। इन में मां इहो ई पंहिंजो व्यू पॉइंट ॾींदमि त असांजी जेका सिंध जी औरत आहे, उहो अगरि तव्हां पास्ट में उन ते एट्रोसिटीज़ ॾिसो ऐं प्रेज़ेंट करंट पोज़ीशन ॾिसो त प्रेज़ेंट पोज़ीशन कतरनि पास्ट खां बहितर नज़र थी अचे। ऐं उन में मां रोल पेश कंदमि मीडिया जो, सोशल मीडिया जो, ऐं इलाही अहिड़ा फॉरम आहिनि जीअं तव्हां वुमेन जी जेका आवाज़ आहे उहा मथे पहुचे पई मीडिया जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू। हाणे पाण बि काफ़ी वुमेन जेके आहिनि उहे एम्पावर्ड इन्हनि टूल्स जी वजह सां महसूस थियूं कनि ऐं पंहिंजूं जेके बि उन्हनि जूं मुश्किलात, इन जा इशूज़ आहिनि, उहे इन्हनि फॉरम जे थ्रू रेज़ बि था थियनि। बट बिल्कुलु कुझु असांजा सोशल टैबूज़ आहिनि, कुझु असांजे अहिड़ा सोशल स्टिग्मास आहिनि जंहिंजी वजह सां अञा बि असांजी जेका औरत आहे उहा हिकिड़ी सेफ ऐं सिक्योर लाइफ न पई गुज़ारे। ऐं उनजे पोयों मां उहो ई रीज़न ॾींदमि त असांजा जेके बि कुझु सिंधी उन में टैबूज़ आहिनि जेके सोशल सोसाइटीअ जा, उनखे अॻिते वधणु नथा ॾियनि, उन्हनि जे लाइ कुझु रुकावटूं आहिनि। उहो ई सबबु आहे त असांजी वुमेन जेका आहे उहो स्टिल 100% जेको असां चऊं त उन तरीक़े सां एम्पावर्ड न आहे। त उन में असां इहो ई मैसेज ॾींदासीं त असांखे सभिनी खां पहिरियों पंहिंजी औरत जी तालीम जेका एजुकेशन आहे उन जे लाइ हर फॉरम ते ॻाल्हायूं। जेसितोणी हिकिड़ी औरत एजुकेटेड न हूंदी, उहा पंहिंजे राइट्स लाइ बि वॉइस न कंदी, उहा पंहिंजा हक़ूक़ लाइ कंहिंखे अॻिते न आणींदी ऐं इनफैक्ट उहा एम्पावर्ड न हूंदी कंहिं बि कैपेसिटीअ में, त उहा पंहिंजे राइट्स लाइ बि न वणंदी। त एजुकेशन इज़ द फर्स्ट मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ी राइट जेको मुंहिंजी औरतुनि खे स्टिल उन में स्पेशली जेके असांजी इंटीरियर जूं ख़ातून आहिनि, ख़वातीन आहिनि, उन में बाक़ी उन में बि तव्हां ॾिसंदो त काफ़ी बहितरी आहे। इलाही गर्ल्स जेके आहिनि, जीअं असां निकिता आहियूं, इलाही अहिड़ियूं मायूं निकितियूं आहिनि ब्यूरोक्रेसीअ में, डॉक्टर्स निकितियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी इंस्पिरेशन थियूं थियनि ऐं उहे अॻिते हाणे पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ाइनि था। पर स्टिल देयर इज़ अ रूम। ऐं इलाही अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमें उहा क़दरनि एजुकेशन जेका आहे उहा न आहे। जीअं तव्हां बिल्कुलु अपर सिंध जी वेंदव, कश्मीर साइड वेंदव या उन में जैकबाबाद साइड वेंदव, नो डाउट त जैकबाबाद में असां वटि हिकिड़ी आहे BSP हिंदू कम्युनिटीअ मां आई आहे, उहा हिकिड़ी रोल मॉडल आहे। पर ईअं अहिड़ा जेके रोल मॉडल्स निकिरनि था, हिकिड़ो इंस्पिरेशनल फिगर्स निकिरनि था, त उहा उन्हनि इलाइक़नि लाइ हिकिड़ी ॿारनि जे लाइ, ख़ासि तौर ते नंढड़ियुनि लाइ, छोकिरियुनि लाइ हिकिड़ी मोटिवेशन था थियनि। त इहा अहिड़नि इलाइक़नि मां जॾहिं का माई अॻिते थी त उहा मुंहिंजे हिसाब सां असां पूरी सिंध लाइ हिकिड़े बाइज़
फ़ख्र थी थिए ऐं रोल मॉडल थी थिए त असां वटि इलाही स्पेस आहे त असां अञा पंहिंजी औरतुनि खे अॻिते वधायूं ऐं तव्हां इन शइ में जेको मीडिया रोल प्ले थी करे इट्स अ वेरी पॉज़िटिव रोल ऐं जेका असांजे असेंबली में मेंबर्स वेठियूं आहिनि वुमेन मेंबर्स उहे बि ॾाढो हुन में सुठो रोल प्ले पियूं कनि ऐं असां ऑफिसर जेके आहियूं उन्हनि खे जेको रोल प्ले करणु घुरिजे ऐं जेके प्ले करनि पियूं उन्हनि सां बि मुंहिंजे हिसाब सां जेके वुमेन जा इशूज़ आहिनि उनमें कदम बहितरी आई आहे स्पेशली वुमेन प्रोटेक्शन सेंटर्स जेके IG साहब हर डिस्ट्रिक्ट में खोलाया आहिनि उहो बि जेके आहिनि वुमेन जे राइट्स लाइ ऐं वुमेन जी सेफ्टी ऐं सिक्योरिटी लाइ ॾाढो पॉज़िटिव कदम ऐं पॉज़िटिव रोल प्ले कनि था बसि असांखे हिकिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी आहे त असांखे उहा रिपोर्ट थिए रिपोर्ट थ्रू कंप्लेनेंट जे थ्रू थिए या कंहिं मीडिया फोरम जे थ्रू थिए त पुलिस इमीडिएटली टेक एक्शन ऐं उन विक्टिम खे असां न सिर्फ़ु उन मसइले मां हल कराईंदा आहियूं बल्कि असां उन ज़ालिम जे ख़िलाफ़ उनखे पाए तकमील ताईं पहुचाईंदा आहियूं। बिल्कुलु SP साहिबा छाकाणि त तव्हां पुलिस डिपार्टमेंट में सर्व करियो पिया ऐं तव्हांजी जेका पोज़ीशन आहे उहा कमांडिंग पोज़ीशन आहे इन करे आउं चाहियां थो त थोरो जेके असांजूं नियाणियूं जेके असांजूं अदड़ियूं हींअर ॻोठनि में ॿारियाड़ी में इल्मु पिराइनि पियूं जीअं तव्हां चयो त प्राइमरी स्टेज पहिरियों ॾाको त इहो आहे त असां पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियारियूं ऐं तालीम जेके नियाणियूं हासिलु करनि पियूं पहिरियां असां वटि इहो बि टेबो रहियो आहे त रुॻो हेल्थ डिपार्टमेंट में असां वटि जेके असांजूं नियाणियूं आहिनि उहे वधीक अक्सरियत में अचनि पियूं नर्सिंग में या जेको मेडिकल वारो शोबो आहे उन में पर हाणे ही जेको तव्हां जा एग्ज़ाम्पल्स आहिनि रेवेन्यू डिपार्टमेंट में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में औरतूं अचनि पियूं ऐं उनखे वॾे पैमाने ते उत्साह मिले पियो जीअं तव्हां IG साहब जो ज़िक्र कयो मुंहिंजो जेको मुशाहिदो आहे त जेको हाणोको IG सिंध पुलिस आहे ग़ुलाम नबी मेमून साहब उन त वॾे पैमाने ते कोशिशि कई आहे त सिंध पुलिस में जेके औरत एम्प्लॉइज़ मौजूदु आहिनि उनखे हेड मुहरर करे मुक़ररु कयो वञे मुख़्तलिफ़ थाणनि में SHO करे लॻायो वञे छाकाणि तव्हां पुलिस डिपार्टमेंट में आहियो डिपार्टमेंटली सपोर्ट मिले पई औरतूं जेकॾहिं पुलिस डिपार्टमेंट जॉइन करणु चाहिनि थियूं त उन लाइ का रुकावट नाहे? जी ॾिसो असांजी जेका औरत आहे उन में कंहिं बि महकमे में वञे उन लाइ का रुकावट न आहे इनफैक्ट पुलिस में त वुमेन जो हिकु स्पेसिफिक कोटा आहे ऐं ईअं ई हर इदारे में वुमेन जा मुख़्तलिफ़ हिकिड़ी वैकेंसीज़ ते कोटा रखिया विया आहिनि त उन में तव्हांखे हिकिड़ी इक्वालिटीअ ते अगरि ॻाल्हियूं कयूं त सिर्फ़ु असांजी वुमेन खे अॻिते अचण जी देरि आहे बाक़ी ऑपॉर्चुनिटीज़ नो डाउट वुमेन लाइ आहिनि असांजे मुल्क में असांजे सूबे में बसि हिकिड़ी ज़रूरत आहे त असांखे पंहिंजो करियर प्लान करण जी ज़रूरत आहे त असां कहिड़े शोबे में वञूं महिनत जी ज़रूरत आहे कमिटमेंट जी ज़रूरत आहे ऐं फैमिली सपोर्ट जी ज़रूरत आहे उहा अगरि तव्हां सां गॾु आहे त मुंहिंजे हिसाब सां तव्हां को बि सोच रखो था कंहिं बि महकमे में वञणु था चाहियो त तव्हांखे का शइ रुकावट न ठहंदी बसि तव्हांजी कमिटमेंट हुजे ऐं तव्हांखे इहा सोच हुजे त मूंखे का शइ करे ॾेखारणी आहे त बाक़ी अल्हम्दुलिल्लाह असां हिकिड़ी अहिड़ी सोसाइटीअ में आहियूं जंहिंमें असां लाइ हिकिड़ो कंड्यूसिव एनवायरमेंट आहे वुमेन लाइ बट ज़ाहिर आहे कुझु टैबूस आहिनि जेके रुकावट आहिनि ऐं ॿियो तव्हां मूंखे पुछो त वुमेन पुलिसिंग जे अंदरि त बिल्कुलु मां तव्हांखे इहो चवंदमि त पुलिस जे अंदरि जेको कमु कंदो आहे उहो ई पाण खे मञराईंदो आहे त इहो मेल ऐं फीमेल ते नाहे बल्कि हुनजे कम ऐं क़ाबिलियत ते इहा शइ आहे अगरि उहो क़ाबिल ऑफिसर आहे उनजो उनखे पंहिंजा पुलिस जूं ड्यूटीज़ ऐं वर्क जे बारे में ख़बर आहे त ॿी का हुनजे लाइ का रुकावट न आहे इनफैक्ट अगरि वुमेन SHO बि लॻे थी त उहा पंहिंजी क़ाबिलियत जी वजह सां हेड मॉरल बि लॻे थी या असांजी पोज़ीशन में अचे थी त उहा पंहिंजी क़ाबिलियत जी वजह सां हिन में जेंडर जेको आहे उहो को रोल प्ले न करे। वॾी महिरबानी अव्हांजी ज़ाहिदा परवीन जामड़ो साहिबा SP इन्वेस्टिगेशन ॾखिण कराची जो ही ज़िलो आहे जिते ज़ाहिदा परवीन साहिबा इन्वेस्टिगेशन वारे समूरे शोबे खे कमांड करे पई लीड करे पई मुख़्तलिफ़ शोबा आहिनि जिते असांजूं औरतूं अॼु पढ़ियल लिखियल नियाणियूं अॻिते अचनि पियूं जीअं ज़ाहिदा ॿुधायो त सिंध पुलिस में कंहिं बि क़िस्म जो को जेंडर बेस्ड मतभेद नाहे बल्कि जेका औरत क़ाबिल आहे अहल आहे उहा कहिड़े बि डिपार्टमेंट में कहिड़े बि शोबे में वञी पंहिंजो परफॉर्मेंस ॾेखारे सघे थी पंहिंजी कारकर्दगी ऐं पंहिंजी अहलियत साबित करे सघे थी
अॼु जिते असां ज़िक्र करियूं पिया त असांजी औरतुनि खे मुआशरे में अणबराबरी जो शिकार बणायो वियो आहे, मुख़्तलिफ़ रीतुनि ऐं रस्मुनि जो मोहताज बणायो वियो आहे, उते असांजी सिंधी सोसाइटी, सिंध जा माण्हू सपोर्ट बि करनि पिया उन्हनि नियाणियुनि खे जेके अहल आहिनि, जेके पढ़ी लिखी अॻिते अचनि पियूं ऐं जेके पंहिंजो कैरियर ठाहिण में दिलचस्पी रखनि पियूं, उनखे सोसाइटी सपोर्ट बि करे पई। वॾे पैमाने ते व्यूअर्स, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।